अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ से गड आऊं आए हां आयशा आयूब मैं हां ज़ारा हुसैन। सबका मेरी एक नजर हेडलाइंस थे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त अफ़गानिस्तान जे पाड़ेसरी मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातुनि दौरान अहम अॻभराई थी आहे। डिघी मुशावरत खां पोइ अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं शुरू थी चुकियूं। ताजिक, हज़ारा ऐं उज़्बेक अॻवाणनि खे अफ़गानिस्तान जी हुकूमत में शामिल करण जी कोशिश कई पई वञे। गॾियल हुकूमत 40 सालनि खां जारी तकरार जो ख़ात्मो आणींदी। अहिड़ी हुकूमती ख़िते जी मुफ़ाद में आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त महांगाई अवाम जी चेल भञी छॾी। रुपयो किरी पियो, पेट्रोल ऐं बिजली जा बम किराया पिया वञनि। कैंटोनमेंट बोर्ड जे चूंडुनि में शिकस्त PTI जो सियासी मौत आहे। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बिजली जे बिलनि में लॻायल 35% इनकम टैक्स खे रद्द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान महांगाई खे पाकिस्तान जी अवाम जो सभ खां वॾो मसइलो बणाए छॾियो आहे। पेट्रोल खां पोइ बिजली जूं क़ीमतूं वधण सां महांगाई जो हिकु नओं तूफ़ान ईंदो। जेकॾहिं टैक्स लॻाइणो आहे त इमरान खान पंहिंजे अमीर दोस्तनि ते लॻाए। जेकॾहिं महांगाई मां जान छॾाइणी आहे त PTI हुकूमत खे घर मोकिलणो पवंदो। क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म इमरान खान खे ख़त लिखी पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जा नाला तजवीज़ करे छॾिया। पंजाब लाइ शहबाज शरीफ़, रिटायर्ड जस्टिस तारिक इफ्तिखार, रिटायर्ड जस्टिस मुश्ताक, ख़ालिद मक़सूद, जावेद अनवर, अॻूणे अटॉर्नी जनरल इरफान कादिर ऐं इरफान अली जा नाला तजवीज़। ख़ैबर पख्तूनख्वा लाइ अफसर शाह, सरदार हुसैन ऐं सुहेल अल्ताफ़ जे नालनि जी सिफ़ारिश। न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम कुझु देर में इस्लामाबाद खां वापसि वतन रवानी थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त न्यूज़ीलैंड जी टीम खे पाकिस्तान में ख़तरो हुअण जा के बि इतला न मिलिया। सिक्योरिटी जो रुगो बहानो बणायो वियो। PCB चेयरमैन रमीज़ राजा चयो आहे त मामलो ICC आॾो उथारियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त दुनिया जा ताजिकिस्तान जे सदर जो एहतराम कनि था। ताजिक सदर अफ़गानिस्तान में अमुन लाइ ॿिन्ही धड़नि खे वेझो आणण लाइ कोशिशूं करे पियो। अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ समाजी ऐं इक़्तिसादी बहाली लाज़मी आहे। अमरीका काबुल में ड्रोन हमले में आम शहरियुनि खे निशानो बणाइण जो एतराफ़ करे वरितो। अमरीका जे दिफ़ा वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन 29 अगस्त ते थियल ड्रोन हमले में 10 ॼणनि जे मारिजण ते माफ़ी घुरे वरिती। संदसि चवणु आहे त संगीन ग़लती मां सबक़ सिखण जी कोशिश कंदासीं। अमरीकी सेंट्रल कमांड जे कमांडर जनरल कैंथ मैकेंज़ी बि ड्रोन हमले खे अफ़सोसनाक ग़लती करार ॾेई छॾियो। लाहौर हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परवेज़ मुशर्रफ ऐं अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जी अल्तवा हेठि केसिस जे उकलाए लाइ फुल बेंच जोड़े छॾी। 3 रुकनी बेंच 20 सेप्टेम्बर खां केसिस जूं ॿुधणियूं कंदी। लाहौर हाई कोर्ट में मुशर्रफ ख़िलाफ़ एमरजेंसी लागू करण, आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ 2 उहिदा रखण ऐं यूसुफ रज़ा गिलानी जी नाअहली बाबति दरख़्वास्तूं दाख़िल थियल आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि जी शरह में घटिताई। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुस्बत केसिस जी शरह 4.4 रिकॉर्ड। वधीक 63 मरीज़ फोत, 2512 नवां केस ज़ाहिर, 5117 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। अमरीकी तिबी माहिरनि हर उमिरि जे शख़्स खे फाइज़र वैक्सीन जो बूस्टर डोज़ लॻाइण जी मुखालिफ़त करे छॾी। माहिरनि जो चवणु आहे त बूस्टर डोज़ 65 सालनि खां वधीक उमिरि या इंतिहाई ख़तरे में घिरियल माण्हुनि खे ॾिनो वञे। नौजवान ते उन जा मुनफ़ी असर पवण जा ख़दशा आहिनि। फाइज़र जे CEO एल्बर्ट बोलरा जो चवणु आहे त अमरीकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन खां इजाज़त मिलण जी सूरत में 5 खां 11 सालनि जी उमिरि जे ॿारनि लाइ वैक्सीन ईंदड़ महीने ताईं अची सघे थी। सिंध सरकार डिघे कद वारे नसीर सूमरो जो इलाज कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। कराची जे निजी अस्पताल खे लिखियल ख़त में खेसि दाख़िल करण जी हिदायत कंदे चयो वियो आहे त इलाज ते ईंदड़ समूरा ख़र्च सरकार भरींदी। पन्नू आकिल में क़तल केस जो जवाबदार हथकड़ियुनि समेत अदालत मां फरार थी वियो। जवाबदार खे सेंट्रल जेल सखर मां ॿुधणी लाइ आंदो वियो हो। पुलिस में थरथलो। जवाबदार जी ॿीहर गिरफ़्तारी लाइ कोशिशूं। भान सईदाबाद जे शीदी पाड़े में वहशी जवाबदारनि 7 वरियनि जे ॿारड़े सां ॾाढाई बाद बेहोशी वारी हालत में फिटो करे छॾियो। ॿारड़ो ॻणती जोगी हालत में सेवण मुंतकिल। पुलिस कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी। वाक़े ख़िलाफ़ एहतजाज, जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। जामशोर भरिसां हैदराबाद रोड तां अधरोट शख़्स जो लाश हथ, अस्पताल मुंतकिल, सुञाणप न थी सघी।
उबावड़ो वेझो डहरवाह मां पंजाब वासी जो हिकु हफ़्तो पुराणो लुढ़ंदड़ लाश हथ खैरपुर वेझो नौजवान रोहिड़ी केनाल में बुॾी वियो। सिंध सधार पुल वटां बुॾी वियल ॻोठ मिठो मरी वासी ज़ाहिद मरी जी ॻोल्हा जारी। जिकमाबाद भरिसां भगल पुल वासण हिकु ॿार जी माउ आरिफा बुलेदी ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। वारसनि जो चवणु आहे त आरिफा ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण ते ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो। पखो भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार वाटड़नि मथां चढ़ी वई। मेहड़ वासी नज़ीर चांडियो फोत, मंजूर अली ज़ख़्मी। झोल वेझो नूर शाह स्टाफ वटि मुसाफ़िर वैन एम्बुलेंस सां टकराइजण बाद ट्रैक्टर ट्राले सां टकराइजी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। जेकमाबाद में नींगरी बिजली जो करंट लॻण सबबि फोत। ॻोठ गुलामाबाद जखराणी में नींगरी शाहीन लाशारी के घर अंदर पखे जी तार मां करंट लॻो। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई। सादिक उर्फ लंगड़ा ऐं आमिर गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदारनि कुछ महीना अॻु फायरिंग करे नौजवान शहजाद खे क़त्ल कयो हो। टंडो मोहम्मद खान जे 57 मोरी भरिसां मंशिया जे अॾे ते पुलिस जो छापो। 900 ग्राम चर्स हथ। पुलिस जवाबदार कासिम समूह खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद में मंशियात जी रोकथाम वारियुनि दवाउनि जी पत वाइखी। मंशियात फरोश शहर जे मुख़्तलिफ़ घिटियुनि ऐं पाड़नि में रिक्शा ते खुले आम गुटको, मैनपुड़ी ऐं ॿियो नशे वारियूं शयूं विकिरो करण लॻा। सीसीटीवी फुटेजिस वायरल थियण बावजूद पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। अफ़गानिस्तान जे शहर जलालाबाद में तालिबान फोर्सेस जी हिकु गाॾी ते बम हमले जे नतीजे में 3 ॼणा मारिजी विया ऐं 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। अफ़गान मीडिया जो चवणु आहे त धमाकेदार मादो रोड भरिसां पूरियल हो, जंहिं में 1 खां वधीक धमाकनि जा इतला आहिनि। इस्पताल अमलदारनि मूजिब 20 ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल आंदो वियो। ज़ख़्मियुनि में अक्सर आम शहरी आहिनि। सिंध जो राजधानी कराची अॼु बि गर्मी जी लिपेट में रहंदो। सामूंडी हवाऊं घुलण बावजूद रफ़्तार घटि हुअण करे गर्मी जी शिदत में घटिताई न आई। मौसमियात खाते मूजिब अॼु गर्मी पद 35 खां 36 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। सुभाणे खां मौसम बहितर थियण जा इम्कान आहिनि। ये हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी पवे हा, कुछ दर्द दिल की दवा थी पवे हा, कुछ दर्द दिल की दवा थी पवे हा। ये हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी पवे हा, ये हिकु तुंहिंजो वादो वफ़ा थी पवे हा। नामियारे रागी उस्ताद फतेह अली खान जी तबियत में सुधारो। 6 ॾींहनि बाद वेंटिलेटर तां हटायो वियो। उस्ताद फतेह अली खान जे पुटु निसार अली खान जो चवणु आहे त डॉक्टरनि दिलि जो ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे। सक़ाफ़त वारे वज़ीर पारां मदद करण जो पैगाम मिलियो हो, पर हिन वक़्त ताईं का बि मदद नाहे कई वई। थर जी सेराउन में गूंजदड़ शकीला नून जी सुरीली आवाज़ हैदराबाद जी हवाउनि खे बि महकाए छॾियो। सिंध म्यूज़ियम में फौजिया सूमरो जी यादि में मल्हायल तक़रीब दौरान नई ऐं मधुर आवाज़ मौसीक़ी जी ॼाण रखंदड़नि खे मोहे विधो।